दोस्तों जी एस आई जीअं त अॼु असां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था 3 ॾींहं अॻु में असांजो जी तहरीक जो डिप्टी सेक्रेटरी अनवर बुर्दीअ खे जबरन सरकार पुलिस ऐं प्लस में जेका सिविल वर्दी वारा उहे पंहिंजे घर मां खंबे खणी विया आहिनि ऐं जॾहिं त उनजी चार दीवारी जो एहतराम कयो अथऊं ऐं तक़रीबन को 1-1.5 बजे धारा अची उनजे घर मां जबरन कई। हालांकि अनवर जो को कसूर आहे कोन। अनवर हिकिड़ो क़ौमी कारकुन आहे ऐं फिक्रे जी जो कोई लॻा हुन न त कंहिं क़िस्म जी का दहशतगर्दी कई आहे, न अहिड़े क़िस्म जो को हुन क्राइम कयो आहे, न हुनजे मथां का FIR थियल आहे। असां सिरोटा कया चई दाऊं कयूं त असां पुलिस असां चयो हले चोर आहिनि अलाए छा। 3 सन्हड़ा पुलिस अंदरि लही आया, बाक़ी ॿिया ड्रिघा थुल्हा दर ते बीठा हुया। दर के थुॾा हयाऊं, दर खोलियो। असां दर खोलियो त 20-25 पुलिस वारा सभु अंदरि घिरी आया। अचे हुन हथ में अनवर खे वरितो, हुन गले में वरितो, हू चंबो हणेसि दाऊं करे छा पियो चवेसि, अमा साम्हूं मूंखे न आयो, मां हलां थो। पोइ अॻिते मूंखे मारियो। जमाली साहिब मूंखे मार न, जमाली साहिब ई चवे फैसला ॿुधियो अली मोहम्मद जोखियो नाला मूंखे नथा अचनि। उन महिल अनवर नालो पियो वठे जुम्मन पहिरियों माणी त उन पुलिस लेडीज़ 4 पुलिस लेडीज़ आया। पुलिस खे लेडीज़ खे छा चयो, ताला टोड़ियो। असांजा बिस्तरा उछलायूं, 2 मोबाइलूं सिरांदीअ खां खयाऊं। अनवर जे खीसे में हुया पैसा 10-12 हज़ार, उहे बि फुरिया। उन महिल जुम्मन पहिरियों माणी आहे, ताला टोड़ियो। उन महिल मुंहिंजे पुट खे कुटे सटे अनवर नाला बि वठे। उन महिल पुलिस जो मुंहिंजे पुट खे खणी विया हलिया। ॾोह कोन्हेसि, ॿुधायो कुझु बि कोन्हेसि, तुंहिंजो पुटु आज़ादु आहे। पंहिंजे पुट खे वठी वञे। बसि ॾाढो बहारी मुंहिंजे दिलि खे अची वियो। असां ॿाहिरि निकितो आहियां, साॻाई पुलिस वारा गाॾीअ में वेठा हुया, साॻाई मुंहिंजे पुट जा अखियूं ॿधी ज़ोरी धक हणी मुंहिंजे पुट खे विहारे मूंखे छा चवे, तुंहिंजे पुट खे हाणे आफराई कंदासीं, आफराई करे शाम जो 5 बजे तोखे पुॼाए वेंदासीं। ईअं मूंखे चयऊं। मां बि दाऊं करे रोई पिटे पाण ते वारियूं हारे अखियुनि खां अंधी थी वई आहियां। मां हाणे कयां छा, ॿियो को वसीलो मूंखे न आहे।